रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत इन उम्मत जो सब खां वॾो मसइलो आहे। इस्लामी तारीख़ ते असां नज़र कंदासीं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़िंदगी में खोड़ सारियूं जंगियूं लॻियूं, जिहाद थियो, क़िताल फ़ी सबीलिल्लाह थियो। सहाबा इकराम उन्हनि जंगियुनि में पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, पंहिंजो खून वहायो। उन सभिनी जंगियुनि में शहीद थींदड़ सहाबा जो तादाद 300 जे लॻभॻि आहे। पर जॾहिं मुसलिम कज़ाब नबूवत जी दावा कई ऐं उनजे ख़िलाफ़ इस्लाम जो लश्कर तैयार थियो, जंग यमामा लगी, यमामा जे मक़ाम ते जंग छिड़ी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा उन जंग में बहादुरी जा अहिड़ा मिसाल क़ाइम किया जे दुनिया जा जर्नेल, दुनिया जूं बहादुर बहादुर फ़ौजूं उन्हनि मिसालनि जो को मुतबादिल मिसाल पेश नथा करे सघनि। जॾहिं घुमसान जी जंग लगी तो हुज़ूर जो हिकिड़ो सहाबी उन कोट में बंदि थियल मुनकिरीन ख़त्म नबूवत जे लश्कर में घिड़ण जे लाइ चए थो त बसि मूंखे खणी करे इन कोट में अंदरि पहुचायो। जॾहिं त पक आहे त अंदरि सिर्फ़ु दुश्मन आहिनि, मुनकिरीन ख़त्म नबूवत आहिनि, पर हुज़ूर जे इज़्ज़त ऐं नामूस जे मथां उनजे अंदरि जेको ईमानी जज़्बो हो, क़ुर्बानी जो जज़्बो हो, त उहो सहाबी सगोरो उन दुश्मननि जे कोट में घिड़ी करे ऐं उनजो मुक़ाबिलो करे थो, उनखे जहन्नम रसीद करे थो ऐं बाक़ी सहाबा जे लाइ बि रस्तो खोले करे ऐं उनजे मुक़ाबिले जे लाइ उनखे अंदरि अचण जी राह हमवार करे थो। यमामा जे मक़ाम ते जॾहिं इहा जंग लॻे थी जेका तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जी इन काइनात जी मैदान अमल में क़िताल फ़ी सबीलिल्लाह जी सूरत में पहिरीं जंग आहे। उन जंग में 1200 जे क़रीब असहाब रसूल शहीद थियनि था। 1200 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हिकिड़ी जंग में शहीद थियनि था, जंहिंमें 900 जे लॻभॻि क़ुरान जा हाफ़िज़ क़ारी उन मुजाहिदीन ख़त्म नबूवत में शामिल आहिनि। त असां अंदाज़ो हणी सघूं था त हिन उम्मत जे लाइ ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ केॾी वॾी अहमियत रखे थो त काइनात जो हिकु हिकु मुसलमान जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़्ज़त और नामूस जे तहफ़्फ़ुज़ जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान करे वञे, तॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़्ज़त और नामूस जो हक़ अञा उन खां वधीक आहे। असां बि आद कयूं त असां हुज़ूर जे इज़्ज़त और नामूस जे लाइ पंहिंजी जानियूं क़ुर्बान कंदासीं। राति जो एॾो टाइम न थियो आहे जेतिरो तव्हां ढिली इंशाअल्लाह कयो था। जुरत सां चओ इंशाअल्लाह, जेकॾहिं हुज़ूर जे इज़्ज़त और नामूस जे मथां किथे मैदान ते अचण जो मौक़ो लॻो त इंशाअल्लाह हुज़ूर जे इज़्ज़त और नामूस जे मथां पंहिंजी जान, माल, इज़्ज़त, आबरू, बच्चा, ॿार सभु क़ुर्बान कंदासीं इंशाअल्लाह। इहे असांजूं बेकार जानियूं जंहिंजे मथां हिकु न हिकु ॾींहुं फना अचणी आहे, हिकु न हिकु ॾींहुं मौत अचणो आहे, पर जेकॾहिं हुज़ूर जे इज़्ज़त जे मथां हिन जान जे मथां मौत अची वञे, शहादत अची वञे, ही जान कुसिजी वञे, गबा गबा थी वञे, त इन खां वधीक ही जान जी क़ीमत बि कहिड़ी थी सघे थी। उलमा इकराम वतन अज़ीज़ पाकिस्तान में जमहूरियत जे रस्ते, आइन जे रस्ते ख़त्म नबूवत जे गद्दार मुनकिरीन ख़त्म नबूवत कादियाननि जो ताक़ुब कयो। असेंबली में कादियाननि जे गुरु खे तलब करे, पार्लियामेंट में उनजे मथां जरा करे उनजा कुफ्री अक़ीदा पाकिस्तान जे पार्लियामेंट में वाज़े किया विया ऐं सॼी पाकिस्तान जी पार्लियामान मुत्तफ़िक़ थी करे क़ौमी असेंबली सेनेट इत्तफ़ाक़ करे कादियाननि खे गैर मुस्लिम अक़लियत ऐं काफ़िर क़रार ॾिनो। असांजा हाणोका हुक्मरान अकुल जा अंधा, अवाम जे मसाइल ते ध्यानु कोन्हे, अवाम परेशान आहे, ख़ल्क़ ख़ुदा रोटी रोज़ी लाइ परेशान आहे, माण्हू रिज़्क़ जी
मुश्किलात जो शिकार हैं, महंगाई आसमान ते बीठी आ, पर हुक्मराननि खे जेकॾहिं तवज्जो है तो ख़त्म नबूवत जे गद्दार कादियाननि खे रिलीफ ॾियण जे लाइ तवज्जो है। यहूद और नसारा जे लाइ पाकिस्तान में साज़िशूं सिटण में मसरूफ़ आहिनि, मदारिस ऐं मसाजिद जे ख़िलाफ़ साज़िशूं करण में मसरूफ़ आहिनि। असां सीरत तय्यबा जे उनवान सां इन कॉन्फ्रेंस में अहद कयूं था तो हुजूर जे इज़्ज़त और नामूस जे तहफ़्फ़ुज़ वारे कानून जे मथां जेकॾहिं पाकिस्तान जे नालायक, नाअहल, नादान हुक्मराननि आंगुर खणण जी कोशिश कई तो इंशाअल्लाह आशिकान ख़त्म नबूवत जी उन माज़ी जी तहरीकनि वांगुरु असां भी मैदान ते ईंदासीं। इंशाअल्लाह मैदान ते अचण जे लाइ तैयार आहियो? ऐं सां गॾु ही पाकिस्तान जा नालायक हुक्मरान पहिरें ॾींहं खां मदारिस ऐं मसाजिद जे ख़िलाफ़ साज़िशूं कनि था। हाणे हिकिड़ो सिंध हुकूमत लेटर लिखियो आहे FATF तहत, आलमी एजेंट हुक्मरान उन्हनि FATF तहत लेटर लिखी करे मसाजिद जा ज़राए आमदन चेक करण चाहिनि था। ख़ुदा अंधो कयो अथव, पंहिंजे महल्ले जे मस्जिदनि खे ॾिसो, इन फाटल टोपिन में, संदूकनि में निमाज़ जुम्मा खां बाद ये मुसलमान टको टको जमा करनि था। छो ख़ुदा तव्हांखे अंधो कयो आहे जे उन जे बावजूद अल्लाह जे घरनि जे पुठियां पिया हो। हर हिकु मस्जिद ऐं मदरसे जी मुआवनत जो वाज़े रस्तो मौजूद आहे। ही मुसलमान आहिनि जेके अल्लाह जे घरनि जा मुआविन आहिनि, अल्लाह जे घरनि जा सरपरस्त आहिनि, अल्लाह जे घरनि जा मुंतज़िम आहिनि। तव्हांखे शर्म अचणु घुरिजे, तव्हां मुल्क जो ॿियो त को निज़ाम कोन था हलाए सघो ऐं आख़िर में मस्जिद ऐं मदरसनि जा वेरी थी करे उन जे पुठियां लॻाओ। जीअं पाकिस्तान में माज़ी में मस्जिदनि ऐं मदरसनि जा वेरी हुक्मरान गरक थी विया, तबाह बर्बाद थी विया, इंशाअल्लाह तव्हांजी तबाही जो वक़्तु बि अची क़रीब पहुतो आहे। मदारिस मसाजिद जा बदख्वाह खोड़ सारा मौजूद आहिनि। दुबई में ॾिठो परवेज़ मुशर्रफ जिस्म गरेस तो तबाही जे किनारे ते पहुतो आहे, पर अल्लाह उनखे निशान इबरत बणाए छॾियो आहे। न मौत अचेसि तो न जान छुटेसि थी। पाकिस्तान जा नाआक़िबत अंदेश हुक्मरानो इन तबाही के ॾिसो ऐं इन मां इबरत वठो। असां इहो बि अहद कयूं था त असां इमाम इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जी क़यादत में पाकिस्तान जे अवाम जी हक़नि जी जेका जंग विढ़ी वञे थी, महंगाई जे ख़िलाफ़ जदोजहद थिए थी, आइन जी बालादस्ती लाइ जदोजहद थिए थी, इंशाअल्लाह उन जदोजहद में भी असां मौलाना जो साथ ॾींदासीं। कहिड़ा कहिड़ा तयार आहिनि? मतां जेल भी अची वञे रस्ते में, जेलनि लाइ भी तयार हो।